आचू बाबा शादी लाइ तकड़ करे वेठो आहे। छा शादी का पोइ असां हिने घर में रहंदासीं? इते न रहंदासीं त पोइ काथे रहंदासीं? छा तुंहिंजी दिलि इहो नथी चवे त असां के बंगले में रहूं ऐं असां वटि पंहिंजी कार हुजे? जॾहिं औलाद पैदा थिए त हिन कच्चे घर में न के वॾे बंगले में पैदा थिए ऐं औलाद के समूरी ख़ुशियूं ॾियूं। मरियम, इहे ख्वाब दुनिया जा समूरा माण्हू ॾिसंदा आहिनि, पर पूरा कंहिं कंहिं जा थींदा आहिनि। छा असांजो ख्वाब ही कॾहिं बि पूरो न थींदो? हू राज़ जो राणो आहे। हू छा मुक़दर में लिखे थो मरियम, इन ॻाल्हि जी मूंखे ख़बर न आहे। आचर, जेकॾहिं मुक़दर में धिका ऐं धाबा लिखियल आहिनि, पोइ छा तूं खाईंदो रहंदे? रब साईं जी रज़ा में राज़ी रह ऐं उन जी क़ज़ा में राज़ी रह। इनकार कुफ्र आहे ऐं मायूसी गुनाह आहे। इन करे चवां थो त हर क़दम ते साबित कदम रहणो पवंदो। रब साईं इहो नथो चवे त तव्हां सॼी ज़िंदगी ॾुखनि में गुज़ारियो। ज़िंदगी ख़ुशि बि गुज़ारे सघिजे थी। ज़िंदगी ख़ुशि महल ऐं माड़ियुनि में नाहे गुज़रंदी। मरियम, उन जी नेमतुनि जो शुक्र कर ऐं तुंहिंजी ज़िंदगी तमामु सुखी गुज़रंदी। पर हिन घर में ऐं हिन माहौल में मुंहिंजी ज़िंदगी सुखी कोन गुज़रंदी। इन खां वधीक मां तोखे ख़ुशियूं नथो ॾेई सघां ऐं इन करे मां शादी जो ज़ोर तो मथां कोन विझंदुसि। जेकॾहिं तूं हिन हाल में मूंसां ज़िंदगी गुज़ारे सघीं थी त पोइ ई पंहिंजो परणो थींदो। जेकॾहिं तूं हिन माहौल में ख़ुशि नथी रही सघीं न, त मां तो मथां को बि ज़ोर कोन लाहींदुसि। मां नथो चाहियां मरियम त शादी खां पोइ तूं सूरनि में अची वञी। तूं सोचे सम्झी फ़ैसिलो कजांइ। ओसी ताईं मां इंतज़ारु कंदुसि तुंहिंजो। समझा थी त हिन वटि ज़मीन जा कागज़ कोई बि न आहिनि। बाबा ग़लति अफ़वाहुनि ते हिते पहुतो आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।